चाय का टाइम वञा मुंहिंजो मर्द इंतजार कंदो चाहे मां ई तुंहिंजो आहियां हां मां त छा पर बाबे जो होटल बाबे सुतो तुंहिंजी मिल्क बाबा मां गारी कई बा चांहि जी सबील खोलिया न होटल न बाबा न अला न मां तोबा अॻिते ईअं न कंदुसि तोबा कई मां ज़ारी कई बाबा ईअं न करे न हाणे तोबा थो करे अॻोणे त थकावट थो करे हातम ताई वांगुरु हा एड़ा पागल हणंदो मां कमी न ॾिस वाकण को थो कयां मां हला थो छा थियो तो पुट खे कन कोशिशूं कराई काथे मां ज़बरदस्त थो कयां वेस न बाबली कन अचो अच वे बस यार छोरो वते थो नुस्कान जा कम कंदो अरे रे हाय हल ए कम कर हली हालत सफ़ाई कर ॿियो हाल वाल नवाब कीअं थी हले तुंहिंजी नवाबी अबा जेसि ताईं तुंहिंजो होटल ऐं अम्मा साईं जेरी आहे तेसि ताईं पंहिंजी नवाबत ज़िंदाबाद भला देख भले तुम्हारो होटल अॼु सफ़ा इहे बड़ पुट भया पिया आहिनि सुनसान लॻो पियो आहे खेत आहे हा खीर ते सां पोइ त उन करे ईअं हा हा पोइ भला पीआल खां पाण जहिड़ी चांहि भला असली फिक्र ई न कर ईअं न अहिड़ी तो चांहि हणे जो वञी जा सत खेर ॾिसूं साईं हा वे अचरा पाणी जो जग घर रख नवाब जे साम्हूं खराब कर रखी बेवकूफ यार माफ कर दे बाबू जी हो थाबो जी हो अरे देख छोरा ख्याल है कम कर दो डाटा मेरे जे डाटी ए भाई लोग शहर में इलाज कराई जे होटल आता दिया अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे ठीक कानून दा फ्री न क्या हां बता सुबेदार साहब खुश हाँ अब वे चाहे बात हाँ बा अॼुकल्ह असां खां वधीक ॿियो वरी केरु ख़ुशि हूंदो हे जे असां ख़ुशि न हुजूं न ही आवाम आज़ार में हुजई भला वे बाबा चांहि पी असां गरीब न यार चांहि न आहे पीअणी न साहब पी न आहे पीअणी यार सुबेदार साहब पी हाणे यार न बाबा मूंखे ड्यूटीअ ते वञिणो आहे सुबेदार साहब ड्यूटियूं पयूं थींदियूं अॻ में वे चांहि पी अदा मूंखे थाणो बि संभालणो आहे सुबेदार साहब तो खबर है असां सिंधी मेहमान नवाज थींदा आहियूं बिल्कुल हां हां मां भी निज सिंधी आं मां पंहिंजी मेहमान नवाज़ी टिको कीअं लाईंदुसि ओ भी सही पर के छॾ साहब वे चांहि पी यार न आहे पीअणी ओ अमीरा अब इनखे तूं सम्झा यार चोरी चांहि थो पीआरे सुबेदार साहब पहली चांहि त तोखे पीणी पवंदी करे छा थो नवाब अली खान अथई जेको आहे न गरीब पर दिल जो सही अमीर हाँ मेहमान के चाय का सवाल छे ही कोन छो न घर या टपड़ खपाया कोन हाँ सही मां मेहमान के चाय पीअण खां सफ़ा न छॾियां यार मूंखे चाय पीअणी कोन्हे सुबेदार साहब हाणे खणी पी यार ओ सुबेदार साहब हाणे इलाज तो करे तो तव्हां बि खणी पियोसि न यार असल में आवामी माण्हुनि जी चांहि पीअंदे डप थो थिए किथे ॿिनि रुपयनि जी चांहि पीआरे 1000 रुपयनि जो सरकारी कमु न कराए वञनि हा तॾहिं त मां चवंदो आहियां त हीअ चांहि वॾा कम थी करे मां बि घणनि खे चांहि पीआरे चरियो कंदो आहियां हा अचे केरु पीऊं था आवामी चांहि हूअं बि खाओ पीओ आवाम जो था न पोइ बि ॾिठो वेंदो साईं आराम सां दादा परते थींदो बाबा हा साईं हा वरी खलासी चांहि ॾिजां असांजो महिमान आहे छो हा यार नवाब अली खान साहब एक उस्तादो हाल आवाज़ दादा केड़ा तो पुछी हाल केड़ा आवाज़ हन खणी आ दलाल बाकी बचो पलाल सो भी खाइयो माल हाणे आ 7 साल सुगा दाल चाची अमीर अली खान साहब होटल से नहीं बुझवा चला अरे भाई साहब हवा चला तो लगाए थे जान पातो चला हाँ
यार न बाप हाणे पाण हलूं था थाणो बि संभालणो आहे सुबेदार साहब हिकिड़ी चांहि थी वञे न यार बस गंज थी वियो न साहब थी वञे बस यार महिरबानी तुंहिंजी साहब थी वञे असां गरीब अदा बस महिरबानी न आहे पीअणी चांहि साहब चांहि पी अरे न आहे पीअणी साहब पी अरे न साहब पी अरे थोड़ा वॾी बेइज़ती आहे पर हाणे चांहि हाणे ज़हरा तव्हांजे होटल में हल 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 नवाब अली खान हेॾो जलाल लॻाए जलाल लॻाए ओ नवाब अली खान हा तूं भिखोरीअ तो माण्हू खे चाहियूं प्यारे अॻे में थोरे चार चाहियूं रल अथई बसि न रुगो चारि चाहियूं न ॿुधाए घणा पैसा अरे अञा अम्मा जेरी आहे हा ॿुधाए अच्छा 56 घणो अथव 56 साईं 56 हो यार लख की लानत अथई काथे पढ़ियो आहे एजाज सोलंकी वटि ॿिनि जा 10 ॿिनि जा 10 30 था चएसि न पोइ मां बि त 30 ई पैसा चयो न 30 रुपया वाॾे जल्दी कर बसि न अचे वटि 30 रुपया हेलो 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 25 27 29 हा बस ठीक आहे सही आहे हल पर हेॾो जला लॻिया हुआ दे साईं हा ॻाल्हि आहे सिधी 30 रुपया मिलिया हाणे क़िस्मत सां जला लॻिया हुआ बंदि करे दे वाह बंदि वाह पुट मौसर वाह अॼु त सफ़ा दिलि ख़ुशि करे छॾे अस्सलाम वालेकुम नवाब अली खान वालेकुम सलाम असुल ख़ुशि अरे होटल आहे लश्करिया बेहाल वाल ख़ुशि आहे असुल चाक चङो न बनो लॻो पियो असलो नओ बनो लॻो पियो हाय 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 सदको वञा मौज़र जे नाम तां अबा तूं ॿुधाए आई असां ख़ुशि आहियूं दुआनि तां भाइरनि जूं वे चांहि वांहि पी हलिया न बाना बस तुंहिंजी महिरबानी चांहि कोन थो पिया अरे न वरी कीअं वे चांहि पी वरी नथो पिया अदा मुंहिंजे कुकड़ खे थप थियो आहे मां हाणे सेकिंदुसि भाऊ अरे अॻ में चांहि पी पाण खे सेक पोइ वरी हिन माउज़र खे सेक ॾियां वञी न अदा तुंहिंजी महिरबानी मूंखे इजाज़त ॾे अरे अरे ॿुध ईअं कीअं इजाज़त ॾियां अरे असां सिंधी महिमान नवाज़ थींदा आहियूं हा ईअं महिमान चांहि पीअण खां सवाइ वठी मां टंगूं भई छॾियां अरे यार चांहि भला का ज़रूरी आहे छा मुंहिंजे माउज़र खे थक थियो मां हाणे सेकिंदुसि खॾ में विझी चांहि खे हा वरी चांहि खे लॻाराई हा लाल पई ॾे त छॾियां ॿुध चांहि खे ॻाल्हाईंदो हाणे तोखे चांहि तोखे त छा पर तुंहिंजे पीउ खे बि पीअणी पवंदी हा यार चांहि का ज़रूरी आहे छा हा ज़रूरी आहे अरे तोखे मां ॿुधायां असां महिमान नवाज़ न सिंधी अरे इहो मुंहिंजी गैरत जो सुवाल आहे हा महिमान खे चांहि पीअणी पवंदी आहे मुंहिंजी अरे वे ईसा हेॾो ॿ चांहियूं खणी आ वे हल डॉक्टर साहब खां पुछेसि त पैसा अथई अॻियां बि हफ़्ते खां पोइ ॾिना अथई अरे बा चांहि खणी आ छा थियो अदा इहो नवाब अली खान साहब अबो तो चए पहिरियां पैसा पोइ चांहि अरे मां खणी तव्हां पैसा खाधा आहिनि छा करे खाधा त कोन अथई पर रहण त घणो अथव पहिरियों पैसा पुछाए हा अदा बस छॾी चांहि खे यार मां वञी माउज़र खे सेकिंदुसि हल माउज़र तूं काॾे थो अचे मां पैसा ॾियांसि थो न वे हेलो हेलो ओदा पैसा कोन त मिली छॾीसि मूंखे देरि थी थिए मां वञा मिली अरे रे तूं वे हल तूं वे ॾिसां अरे बाना ने चेरी आहे ॾिस त साईं मां हूअं न खणी पाए नाले जो नवाब आहियां अरे बिल्कुलु ऐं तोखे ख़बर आहे त मां चांहि महिमान खे ज़रूरु पीआरींदो आहियां बिल्कुलु तूं वे मां अम्मा खां पैसा वठी थो अचां महिमान खे चांहि ज़रूरु पीआरबी हा ओदा ओ भाऊ नवाब अली खान चओ।
हाणे छॾे चाहे की मां वञा मूंखे देरि थी थिए बेली अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हे सिधो थी बीह ॻाल्हि ॿुध हे मुंहिंजी गैरत जो सुवाल आहे हा काऊं दफ़ो ॿुधायां थो मां हाणे उहो थियो आहे न त तूं जूं केरु तूं जूं न तुंहिंजे कुकर जूं टंगूं भई छॾींदोमांइ हा ॾिसां कीअं थो थिए मुंहिंजे कुकर खे मंडो कंदे अड़े बेली न कजाए मस्त मसदा को मूं टे बुनियाए जो बुनियाए जो कुकुर मिलियो आहे ठीकु आहे सॼी राति वेठो आहियां राति पइजी अमीर अली जे होटल में घणी सुम्ही पवंदुसि ॿियो वरी छा आख़िरकार कुकुर जी चंग जो सवाल अरे वञी बाप पंहिंजो कमकार कर सोचियो न मुलाई ते कढ कयो जेको रोजे चाहे चाचा मीरा छा कयां कुकुर जी चंग जो सवाल आहे बाबा कीअं त तुंहिंजी जान आहे जे ज़हर हुजे न से अखी बूटी पी विधुसि बसि मां मुरली पुट फतेह खान जेको सलाम करे उनखे तो ज़ोरे चाहे प्यारे पिणस त मरी वियो बेचारी मरम जे लाइ आज़ार करियो न बाप न आंगूठे जो मथो हमारे पानी दे जा जल्दी कर अरे को तुझे फुआर वण तुम चलिया दिशा उतरे बंदो बाटे पानी तो अरे देख तो के खबर तू कोई शो के दा हल पेड़ा देखण बाटली पानी भरिया आवा जल्दी अची जा बतानो छोरी एक ढवे ले तुझे फल तो छेरू लय करे वठ बाकी के एरो खानदानी पठोत कयो आहे तुंहिंजे पहिरें मौदरे पहिरें पढ़ण लेता है न छेरू न नथू करे चजाए अरे हल या आजार वनी बेन साहण हिते चंगा भला कुकर झंड हणी भजी वया लगी शर्त जा छक्का पहिरियां कुकुर त ॾेखार पोइ बि शर्त रखूं था कुकुर लभे कोन हलियो आहे मुंहिंजी शर्त रखण अरे कुकुड़ा है ना अरे काथे थी आहे काथे आहे हे वक्त पढ़िया अरे हेॾे इहो आहे कुकुर जंहिं ते मेल रखण हलियो आहे इनखे त मूं वारो माउज़र न हिक ई ठुंगे में दाणो सम्झी गिची लाहे छॾींदो ॿियो वरी छा अरे तुम भी दिल में खुश हाँ तो महाने तुसा मेल लिखन पुटो ये तो वाल लेंगे जरे मुझे फटमार जवान थींदो तो तू जने माउज़रे खबर पवंदी हां हाणे त चठी अरे हेॾे जॾहिं तुंहिंजो इहो माउज़र जवान थियो न तुंहिंजे ॻाल्हि खे पहिरियां शर्त रखूं लगी पुट 10,000 जी हाँ 10,000 जी हाँ एॾी वॾी शर्त हाँ या हटी में हट या हटी चट अरे एतिरा पैसा अची सही हाँ आए न काथे अथई ॾे डिजाइन अरे 10 रुपया आहे न हाँ तो मां करे चे 10,000 इन 10 रुपया 10,000 जी शर्त रखण हलियो आहे छो फुड़ी तलावा अॼु 10 जा छोला वठी खपाईंदु 15 ॾींहं वरी 2 ॾींहं वरी 3 ॾींहं जेसिताईं फटमार जवान थींदो 10 मां 10,000 थींदा चती एॾी वॾी प्लाटिंग साईं अरे हेॾे तूं त शेख चिली खी मारे वई ॿियो वरी छा अरे वो शेख चली भी घणी ले पियो करे त मां हाणे वो 40 प्लाट खणारो पर हाणे ख़बर पइजी वेंदुसि न बेली हिते बि को अहिड़ो कहिड़ो नथो कहिड़ो आहे ऐं हा हिकिड़े तोखे बि ख़बर पइजंदी जॾहिं मुंहिंजो फटमार जवान थींदो हा पुट जॾहिं तुंहिंजो इहो पटवार जवान थियो न तॾहिं ॾिसंदा हिन ॻाल्हि खे फ़िलहाल त टरो मुंहिंजी अखि जे अॻियां ॿाहिरि ॻाल्हि त ॿुध इहो चांहि त पीआर अरे अबा असां पाण नवाब अली जे आसरे वेठा आहियूं पोइ ईंदो त चांहि पीआरींदो बाक़ी अगरि सिगरेट अगरि पी त मां पीआरियां न हिते बोलो हिते पने बि तूं बि दिलि में ख़ुशि आहे ठीक है हल की यार मां घणी चाहियो नथी बीहे सही न बीहे मां घणी चाहियो चांहि न खपे अरे चांहि न खपे त पोइ बाक़ी आया छो आयो हिते ईअं आहियो ॿियो छा
वञो बा वञ घर में मर्द पंहिंजा पिटनी हेॾे काॾे वांदा वांदा भॻादा अचो सचु डर बाबा डर वञा थो वधीक मथो न हण हल 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 हा पीतक पाला अरे पिड़े पिटक पालो ॾाढो पिटक पालो चाचा ओ पीतक पाला पिड़े पिटक पाले पुत्र अरे मूंखे हाणे छा लॻी थी वॾेरा तुंहिंजो माण्हू हा माफ़ कजो माफ़ कई भाई सच था चओ भोतार तूं चुप करे विच में थो करे ऐं माफ़ कजो ॾिसो ॻोठ वारा मथे ते चढ़ी विया आहिनि छा कयूं असां मथे ते ॻोठ वारा न पर तव्हां चढ़ी आयो ख़बर कोन थी पवे वतो सां ॻोठ वारनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा साईं पर आख़िर थियो छा आहे असां त सॼो ॾींहुं ॻोठ वारनि जी ख़िदमत था कयूं जेके घरों मानी बि नथी मिले उहो बि अचे हिते लाइ करे टंग टंग जे मथां चाढ़ियूं सिगरेट ठूठ थो पीए कॾहिं तव्हां बि होटल हलाए ॾिसो त ख़बर पएव सरकार चङो इहो पुट ई काॾे वियो आहे पुट ओ मुआरो छोरो हा उहो वियो आहे साईं थोरो कम लाइ छो खेत आहे पुट जो दिमाग़ ख़राब थी वियो अथई कीअं कंदा सच था चओ भोतार फाते वियो आहे बाटली भरण ॼाण आयो छा कयो अथई ख़बर त पए साईं पुट ऐं ॻोठ जे माण्हुनि खे अधु माण्हुनि खे चढ़े थो चए ॾिसां त सही पाण वरी एॾो सियाणो आहे कीअं कंदा हा सच था चओ भोतार साईं जे सियाणो हुजे हा त पोइ रुॻो ॻोठ जे अधु माण्हुनि खे चढ़े चविया कीअं कंदा सच था चओ भोतार छा थो चई कूड़ा साईं कूड़ा सही मां इनखे ईअं माफ़ी कोन मिलंदई कीअं कंदा सच था चओ भोतार भला पोइ साईं जीअं हुकुम कयो हुनखे पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठणा पवंदा साईं पोइ लफ़्ज़ त लफ़्ज़ आहिनि पोइ इहे वापसि कीअं थींदा छो न थींदा चयो बि तोहार छोरे लफ़्ज़ आहिनि ऐं वापसि बि हुनखे ई कंदासीं कीअं कंदा हा सच था चओ भोतार साईं पोइ आख़िर छा चयो आहे भला ॿुधायो तव्हां पुटनि जे पासो ॻोठ जे अधु माण्हुनि खे चढ़े थो चए त सही त आहे साईं मां हुनजो पीउ आहियां मां त हुनजे बदिरां लफ़्ज़ वापसि वठां हुन चयो आहे त ॻोठ जा अधु माण्हू चढ़िया आहिनि हा सही आहे मां थो चवां त ॻोठ जा अधु माण्हू चढ़िया न आहिनि कीअं कंदार सच था चओ भोतार अरे तूं बि नथो चई हा कूड़ तो ॻाल्हाए साईं कूड़ हाणे त ॿ खेर आहिनि ख़ैर कयो कोन ई को पुट खे झले छॾ त अॻिते जेको आहे सो ॻोठ वारनि जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु न करे साईं ठीकु आहे अॻिते ईअं चवंदो त ॻोठ जा अधु माण्हू चढ़िया न आहिनि हाणे वॾा तव्हां आया आहियो होटल ते चांहि ॿाहिरि अचो अचो चांहि भला प्यारी चांहि हा साईं हा कीअं कंदार सच था चओ भोतार वटि पैसा महिमान खे चांहि पीआरे तो ये नवाब खे ठठी सम्झो छा बची आहियां मां खां अरे टेस्टोरी मां जेरी आहे टेस्टोरी पंहिंजी नवाब ज़िंदाबाद तंहिं पंहिंजे करे महिमान खे चांहि न पीआरती हा वे बाबा न वे अरे नबू ख़ुशि हो अरे तोखे मुंहिंजो नालो नवाब अली ख़ान आहे नबू सुनाई आहे मामूली पुट फते खाए अरे तूं वरी काथो जो नवाब सुञा इहे नाला सां वॾेरनि ते ठहंदा आहिनि तो जहिड़े सुञे खे त अड़े करे सॾ बाबा कीअं कंदा हा सच था चओ भोतार हिकु चांहि जूदो बा हा बा हा मुंहिंजे कड़क पाण जहिड़ी हाज़िर हाज़िर नवाब अली ख़ान कहिड़ा हाल वाल ख़ुशि चाक चङो भलो चांहि पी हा बाबा ॿियो मिड़ई खेर लॻो पिया महिरबानी वे चांहि पीआर हा पियूं था शेरवंत ख़ान हेॾे त अचु बाबा हेॾे त अचु खेर लॻो पिया कुर्ब साईं कुर्ब बाबा ॾे त हवाल तुवारो माउज़र कीअं थो विड़े ओए होए ॻाल्हि न पुछ न साईं हा असल अहिड़ो थो फड़के जो वञी छा खैरण साईं हा तंहिं ॾींहुं फौजी वारो कुकुर उबती खड़ा न हणेसि न
सही मेल मुझी भी हाँ यार इत्तेफाक सां अख को काणो थी न भला हुआ भाकराण वारी मेल हाय 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 बाकुरान के असली मुआरो माउजर ये उडी पकड़े तो बुलबुल जे पुट खे उड़ी न वञे उडी धक पियो हाणे साईं पर अखू काणो पियो इन करे यार गुस्सी पियो पड़ी इहो ॿुध इहो मोरे वारी मेल ते न खणी वञसि या मोरीअ ते अरे हा साईं मोरीअ ते असली कमाल करे छॾी मोरे के मोरी साईं हिक अख टंग ते बी एड़ा कोई हुणी पियो हमला करे न एड़ी कोई हुणी पियो हमला करे न जो दिल ठारे छॾी हाँ वो खटी कोन साईं ॿुध त सही न बचक त सही हिन बा कुझु कोन्हे त टे त हू पियो घुसाए वञे न त साईं मेल लुटे चाहिया अॼु न त कराची क्लिप ॾे ढूंढ ते लायासीं ॾे ढूंढ ते हा माना त अञा को कारनामो कोन ॾेखारे सघियो आहे न यार तो अगर तू भी कुआरी वारो फकीर अग में हवाला कटो पी एॾे वियो टे में हूं साल जा अग बाबे जी समूरी मिले कत हारे चुको हाँ हाणे बस ॿियनि जी बकरी बिठी आहे नज़र में खपाए वञी त वया मेल ते साईं पोइ इंशाल्लाह खटींदुसि शाबाश दी भाई शाबाश दी घरा रंग चङो लॻो आहे बस यार चङो हाणे भला ॿुध मुंहिंजो कारनामो हा ॿुधाए साईं मां थो वञा शिकार ते अल्लाह हेॾे मां थो वञा शिकार ते जंत्री लथल माशूक गुलेली साण करे ॿई गीता गुलेलनि सां भरे साईं वञा ॿुधी वञा सम्झी वञा इहो ॿुध वीदे घणो पर निकिरी वञे कीअं ख़बर पई ईअं घणो परे न बसर को ठारल छा वारे मेले ताईं मस पहुतुमि त छा ॾिसां साम्हूं सूअर बीठो आहे हिते कोन्हे वानवा बशेरल हेॾे ॻाल्हि त पूरी ॿुधो भेणा हा वॾा जवान हुयो सूअर को अबा हा सूअर जो मूंखे ॾिठो त मां बि ॾिठोमांसि बाबा त सूअर खणी कंधु परते कयो वाजी कई वरी मां जो सूअर खे ॾिठो त हुन बि मूंखे ॾिठो त वरी मां कंधु परते करे छॾियो पोइ त साईं हुन मूंखे ॾिठो मां हुनखे ॾिठो हुन मूंखे ॾिठो मां हुनखे ॾिठो हुन मूंखे ॾिठो मां हुनखे ॾिठो बस एतिरो हिकु ॿिए खे न ॾिसो अखियूं न ख़राब थी पवनि न अखियूं थियूं ख़राब थियनि जेकॾहिं हू बि सूअर हो त मुंहिंजी अखि में बि सूअर जो वार हो हा साईं हुन मूंखे ॾिसी ऐं परे खां रड़ कई त खाला थी मां सूअर आहियां अल्लाह पंहिंजे रड़की हा ॻाल्हाए पियो न पाण में हा साईं मां बि न डिगोमांसी मां बि रड़ करजे मां हाला थी मता सम्झी त बरो जेके भाउ कोन्हे हेॾे जेकॾहिं हो बि सूअर हो त मां बरो जो पोइ त साईं सफ़ा कावड़ में कारो थी वियो हुन खणी ईअं मूंॾे सिधो कई मां बि खणी सिधो कई मां हो बि मूंॾे भॻो आयो मां बि हुन ॾे भॻो कुआड़ी जो पोइ त साईं जॾहिं वेझा पहुतासीं न त मां बि खणी टपो ॾेई बसि खणी मां ड्राए रखियोमांसि पोइ त साईं मुंहिंजो मुकुनि ते ज़ोर लतुनि ते ज़ोर मुकुनि ते ज़ोर हाणे लाश करे छॾियो मां एतिरियूं लतूं न ॾिसंदी अञा तोखे अॻिते बि भॼणो आहे बाबा नवाब ख़्याल कर हिकिड़ो नवाब ॻोठ में आहे हाणे इहो केरु आहे जेको एॾियूं डाणूं थो हणे कहिड़ो साईं तव्हांजो खादम साईं यारूं बरोच जी एॾा कूड़ एॾी ठाण वॾेरो पंहिंजे सां ॿिए जी ॾाड़ ॿुधंदो ई कोन्हे हाणे सही छोरा एॾी ठाण एॾा कूड़ साईं तहलियूं जंहिं ॾींहुं अवां शींहं खे मुक हणी उफट मारे छॾियो हा शींहं खे मुक हणी मारे साईं ॿियो तव्हां ॿियो वरी कंहिं ए मुक बि अहिड़ी है जो शींहं चुरियो ई कोन वॾेरो अल्लाह मां मुक हणी शींहं मारियो हा ॿियो कीअं कंदा सच था चओ दॿियासि और हेॾे होशियारी हुजे कोकड़ी छॾेसि भला पटकोलो थोरी देरि बची अरे छोरा एॾी देर बाबा अचां पियो त वरी साम्हूं वण लॻो आहे धोए चाहे वण लॻो अथई सतर में साह छॾायो अथई वरी घर पी वियुसि थोरो वरी लटा बि फाटी पिया वरी उहे बदिलाया आयुमि न चओ हाणे रख साम्हूं वरी तव्हांखे वण थो अचे लॻे वरी अॼु त वॾी रौनक लॻी पई आहे सूबेदार साहिब चांहि पी
परती चाहे प्यारे वर सूट तो लाए अरे वडेरो साईं भी वेठो आता बिस्मिल्लाह अचो सूबेदार जनाब हेडो खुश आं हां साईं बस दवा जो तो आवने बे चाय पियो आओ चाहे थोड़ा पानी बा बस मैं कष्ट ते निकतो हां अगो पानी तो प्यार ना पा कोन आयो सोचम त तक अमीर जो होटल ते कोठ जे छोरन जी भीड़ लगी पई मनी को सणबो मुर्गो हथ क्या पर इतने तव्हां वेठा आयो सूबेदार को फिक्र न कर जने गोठ जो वडेरो ऐं तो जड़ो राशि ऑफिसर गजन त मुर्गा खोड़ लगा सुठी कंदा है हां सच था जो अरे तो खेता जो मिर्गी वतल है तो या टेबल से चींद में चल वेंदाई चिरवले अबे खदाई वे